PTI खे बि मसइलो इहो आहे त हाणे इमरान ख़ान आज़ादी पोइ हू फोर्स टाइगर फोर्स ठही रही, उहो सभु शयूं त हाणे थधी थी वियूं आहिनि। वरी 4 मई ते अनाउंस कयो अथऊं। अच्छा, पर जेसि ताईं थिए तेसि ताईं सियासी बि त एक्टिविटी जलसा कनि था पिया हल्का हल्का मैदाननि में असेंबली लॻाइण ठीकु आहे, हिकिड़ो पॉलिटिकल स्टंट आहे, ठीकु आहे, हिकिड़ो सियासी एक्टिविटी आहे, बाक़ी सां कहिड़ो थो फ़र्क़ु पए। तव्हां TV ते लाइव हलाए छॾियो। अच्छा, ॿ ॾींहं 3 ॾींहं पहिरियां ख़बर त आई हुई न हिकिड़ी वॾी, इनखे त माण्हू अक्सर बेशितर उन पस मंज़र में ॾिसनि पिया त शायदि का मूवमेंट आहे जो बुशरा बीबी साहिबा एप्लीकेशन जेका दायर कई आहे, हाणे ॿुधणी कॾहिं थी थिए, पर दायर करे छॾी आहे हुननि एप्लीकेशन मेडिकल बेसिस ते सज़ा सस्पेंशन जी। ॾिसो, आउं इहो सम्झां थो त ही किथे न किथे कुझु न कुझु चुरपुर आहे। PTI सां बि किथे न किथे PTI खे इंगेज कयो वियो आहे। ख़ान कुझु ऐं ही मौक़ो बि आहे त ख़ान बि लचक ॾेखारे ऐं जेके इक़्तिदारी धुरियूं आहिनि उहो बि लचक ॾेखारीनि। पर इहे शयूं थींदियूं जॾहिं ही ईरान ऐं ही मामलात थोरा सेटल थी वञनि, पोइ ज़ाहिर आहे पोइ जेको बि फ्यूचर एजेंडा आहे इंटरनल पॉलिसी लाइ, कुझु माण्हू चवनि था ईअं बि ख़ुशि बि कनि था, मतिलबु मूंखे त साईं न हिन खां पोइ हिकिड़ो मुल्क जे अंदरि करप्शन, एंटी करप्शन हिकिड़ी ड्राइव थींदी, त मूं चयो उहो ई थींदी त जेके मिड़ई नाले मातर थींदी, चई न हिन दफ़े पूरो इरादो आहे फलाणा, इहे सभु ख़बरूं बि थी सघनि थियूं। पर 2018 वक़्तु त केॾो मुहिम हो, केॾो नैरेटिव हो करप्शन जो, जॾहिं हिकिड़ो पूरो उन वक़्तु बि छा थियो 3 सालनि जे अंदरि, रुगो बसि पॉलिटिकल विक्टिमाइज़ेशन उरूज ते रही। उहो त वरी हिकिड़ो ॿियो जहान हो, त ख़ान खे आणणो हो न, हुन ते इमरान खे खटाइण लाइ हिकिड़ो नैरेटिव ठाहिणो हो। पर हींअर त हिकिड़ी ॿी ॻाल्हियूं थियनि थियूं। आउं इहा ॻाल्हि कयां पियो त ॾिसो, आउं इहो सम्झां थो त अगरि ही ख़ैर आफ़ियत सां अमेरिका ऐं ईरान खे पाकिस्तान जी मौजूदा सियासी ऐं अस्करी क़यादत जी मीडिएशन ऐं सालसी जे करे ही मामिलो अगरि ठही वियो त पोइ तव्हां पक सम्झो त पाकिस्तान जी इंटरनल मामलात में बि ड्रास्टिक तब्दीलियूं एजेंडा ते ईंदियूं। पोइ हाणे के शयूं तव्हांखे असांखे सुठियूं लॻंदियूं, के ख़राबु लॻंदियूं, हिकिड़ी अलॻि बहस आहे। उनमें सियासी उथल पुथल छा थींदी उहो बि अलॻि बहस आहे। लेकिन पोइ ही डोमेस्टिक एजेंडा इहो एतिरो इहो आउं तव्हांखे बिल्कुलु ईअं न आहे, मूंखे इंफॉर्मेशन आहे, आउं तव्हांखे वसूख़ सां चई सघां थो त इहो थींदो ऐं हुन में पोइ इहे सभु शयूं थींदियूं। तंहिंजे करे हर को पंहिंजी परफॉर्मेंस बि ठीकु पियो करे, हीउ सभु कुझु थिए पियो, सभिनी खे सुझे पियो। ऐं हीउ जेको PTI वारो मामिलो बि आहे, आउं सम्झां थो त हीउ ईरान अमेरिका मामलात खां पोइ जेको इंटरनल पॉलिसी में रीशफलिंग कबी, उन में इहो बि एजेंडा ते हूंदो। घणा माण्हू चवनि था पिया त पावर स्ट्रक्चर में चेंजिंग ईंदी, इवन कुझु माण्हू पाण वटि एनालिसिस बि कनि था पिया त भई पावर स्ट्रक्चर में हिन वॉर खां पोइ चेंजिंग आई सघे। एस्टेब्लिशमेंट जे करीबी साफ़ी बि चवनि था पिया त मतिलबु पावर स्ट्रक्चर में का चेंजिंग ॾिसी सघो था आफ्टर द वॉर, सिचुएशन तब्दील थी हिन खां पोइ, हीअ जेका ठपो लॻण खां पोइ इस्लामाबाद अकॉर्ड्स खां पोइ हाणे कुझु माण्हू हुनखे खणी था वञनि त भई पोइ मोहसिन नक़वी साहब जेको हिकिड़ो पुराणो हलियो हुयो कहाणी त टेक्नोक्रेट्स ऐं नक़वी साहब एज़ अ प्राइम मिनिस्टर। ॾिसूं छा थो थिए। एतिरो जल्दी इहो करणु पोइ छा ख़ान खे ऑन बोर्ड वठंदा, छा था चवनि? का ख़बर न आहे। हाणे ॾिसो ॻाल्हि उहा ई आहे न त इन में सिचुएशन में घणी शयूं चङा थी सघनि थियूं, हेॾे थी सघनि थियूं, होॾे थी सघनि था। अॼु ॻाल्हि हले थी पई त जेके जजिस साहिबान जेके इस्लामाबाद हाई कोर्ट जा हुया, हिकिड़े खे त नौकिरी ताईं जेको बरतरफ़ करे छॾियूं जस्टिस जागीरी साहब खे, हुनजी त डिग्री जाली हुजण जे करे त हुननि खे त काउंट नथा कनि। बाक़ी 4 त जेके पोइ हिते बची विया, 5 मां 4 पाण हुननि चइनी खे बि ट्रांसफर कनि था पिया, जस्टिस कादिर मुहसिन सूमरो खे बि ट्रांसफर कनि था पिया। सो ख़बरूं हलनि थी पियूं। इहो त ज़ाहिर आइनी तरमीम कराइण जो मक़सदु इहो हो त जेके जज साहिबान ॻाल्हि न सम्झनि या ॻाल्हि न ॿुधनि त उन्हनि खे पोइ इहे हिकिड़ो 4 जजिस गॾिजी पिया इस्लामाबाद हाई कोर्ट में, की अलॻि अलॻि मुंहं में 4 सूबनि में मोकिले छॾींदा। पर इहा अहिड़ियूं ॻाल्हियूं थियनि थियूं त पोइ उमेदूं त पोइ थोरी ब्लीक थी वञनि आफ्टर द त हू सर खे जेको रीशफलिंग थींदी उन सां को मुल्क गुले गुलज़ार थी। एग्ज़ैक्टली। लेकिन बहरहाल उम्मीद छो जो फ़िलहाल त कुझु थियो न आहे। ॾिसो, इशू इहो आहे त इंसान जॾहिं हिकिड़ी अचीवमेंट हुजे थी, कामयाबी हुजे थी, जेका इन में उमेद कयूं त कामयाबी थी वेंदी, त पोइ माण्हू वटि हिकिड़ो एक्स्ट्रा एनर्जी ऐं एक्स्ट्रा कॉन्फिडेंस अचे। ऑब्वियसली।
त हाणे रोज़ रोज़ त हाणे असीं की यूक्रेन ऐं रशिया जी त कोन था ठा कराए सघूं, ज़ाहिर आहे उते त असां सालसी कोन कंदासीं, त पोइ ॿियो छा कंदासीं, अब क्या करे। त उन में माण्हू एक्साइटमेंट में पोइ चवंदो आहे त पुराणी फाइलूं कढो, त पुराणी फाइलनि में पोइ मुल्क में हीअं थियणु खपे, सिंध में हीअं थियणु खपे, फलाणे हंधि हीअं थियणु खपे, पोइ हीअं थिए, पोइ हू थिए। ही हिकिड़ी फाइलूं हूंदियूं आहिनि। तव्हां मूंखे ॿुधायो त मुशर्रफ साहिबु जॾहिं आयो पावर में, ख़ैर उहो इन सिचुएशन में न आयो त को, लेकिन ही ओचितो ओचितो ही नाज़मी निज़ाम किथां आयो, छा उन महिल मुशर्रफ साहिबु ठाहे वरितो हो छा? इहे फाइलूं पयूं हूंदियूं आहिनि। पोइ हीअं करे छॾियो, पोइ मेट्रोपॉलिटन सिटीज़ खे वफ़ाक़ जे अंडर आणे छॾिजे, पोइ गुल गुलज़ार थी वेंदो, पोइ हीअ टैक्सिस में इहे सभु हुजनि वार थियनि था नथा थियनि, इहो हाणे वधी वधी ॾिसूं था पिया। अच्छा, पर ज़ाहिर आहे हिन वॉर खां पोइ सिचुएशन आर गोइंग टू बी डिफरेंट इन द पर्सपेक्टिव। त पोइ अगरि सोचिजे त छा इहो बि ज़रूरी आहे त इवन आफ्टर दिस निगोसिएशन इस्लामाबाद अकॉर्ड्स थी वञनि, छा पाकिस्तान जी पोजीशन इन टर्म्स ऑफ सऊदिया, इन टर्म्स ऑफ अरब्स, या इन टर्म्स ऑफ अमरीका, या इन टर्म्स ऑफ इवन चाइना, छा सेम रहंदी? न रहती न। पाकिस्तान जी पोजीशन डिफरेंट थी वेंदी, ऐं आउं सम्झां थो त ख़िते जी सिचुएशन बि डिफरेंट थी वेंदी। पोइ उन में त पोइ कॉन्फ्लिक्ट्स बि थी सघनि था, पावर कॉन्फ्लिक्ट्स ऑफकोर्स थींदा। उहे जॾहिं शयूं तोड़ फोड़ जो शिकार थींदियूं आहिनि त ठका बि थींदा आहिनि, आवाज़ बि थींदा आहिनि, गोड़ घमसान बि थींदो आहे, त स्टेटस को टुटंदो। ही आउं सम्झां थो त इज़राइल बि पोइ हिते हटंदो, ऐं न हटंदो त ही ब्लॉक जेको पाण चऊं था त टर्की, पाकिस्तान, इजिप्ट, इंडोनेशिया, सऊदी अरब, हू नोज़ ईरान, त इहे ब्लॉक्स ठहण ॾे वेंदा। शुरू में ज़रूरी न आहे त ब्रिक्स वांगुरु ठही वञनि। सो हिकिड़ी मुख़्तलिफ़ रीशेप थींदी वर्ल्ड। त उन में ज़ाहिर पोइ जेके मिसाल तव्हां सम्झो था त हिन खां पोइ ही जेके गल्फ जा मुल्क आहिनि, हिते जे माण्हुनि में ऐं हुते जे हुकुमराननि में वॾो डिफरेंस अचे, जेको विथी आहे, हा, वधी वेंदी, तमामु वधी वेंदी। त कहिड़ी ख़बर पोइ हुते छा थो थिए। सो दुनिया रीशेप थियणी आहे, या सर पाण 15 ॾींहं या महीने में कोन थी वेंदी, इट विल टेक टाइम। पर ही जंग जा माशी असरात ऐं हिन जंग जा सियासी असरात, इहो त असांखे डिघे अरसे में नज़र ईंदा।